नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि जी मिठी में बि कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ रैली कढी वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं त मिठी में बि रैली कढी कश्मीरियुनि जे हक़ में नारेबाज़ी कई वई आहे। भारतीय ज़ुल्मनि जो शिकार कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ मिठी में रैली कढी वई। पीपी अॻवान कामरेड नंदलाल माली, अली खासकली वापारी अॻवान श्याम संदर ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई आहे। अव्हांखे ॿुध त रैली में शरीक माण्हू मोदी जे पुतले खे जूतनि जा हार पाराए बाहि ॾेई साड़े छॾियो। भारत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मिठी मार्केट न्यूज़ जो रिपोर्टर खाटाव जानी। जी खाटाव, अपडेट कजो। जी बिल्कुल, सॼे मुल्क जियां मिठी समेत थरपारकर ज़िले में पण कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती तौर रैलियूं कढियूं वयूं आहिनि। कश्मीरियुनि ते भारतीय ज़ुल्म बर्बरत जे ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मिठी में वापारी आल वापारी एसोसिएशन जे पारां, जमायत इस्लामी थरपारकर जे पारां, उन खां सवाइ थर एक्शन फोरम जे पारां ऐं मिठी जी हिंदू बिरादरी जे तरफ़ां मिठी जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे पारां रैलियूं कढियूं वयूं आहिनि। उन खां सवाइ मरकज़ी मुस्लिम लीग पारां पण रैली कढी वई आहे ऐं शहरनि वॾे तइदाद में रैली में मोदी जा पुतला साड़े कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कयो आहे ऐं उन खां सवाइ शहरनि भारतीय ज़ुल्म जी मज़म्मत पण कई आहे कश्मीरियुनि ते ऐं मुतालबो कयो आहे त अक़वाम मुत्तहिदा खे नोटिस वठी ऐं कश्मीरियुनि खे ख़ुदि इज़हार जो हक़ ॾियारियो वञे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ खाटाव जानी।